कोटड़ी में गटर में मिलल लाश वारे मामले अगभराई न थी सघी है। पुलिस मुतासिरन का पोस्टमार्टम ले 20,000 रिश्वत घुरी वरती नोटिस वठण जी घुर कई वई। कोटड़ी बिटाई कॉलोनी के मासूम बाड़ी अली रज़ा काड़ई जो 10 ॾींहं अग गटर में लाश मिलो हो। उन मौके ते वारसन जो चवण है संदन कंहिं सां दुश्मनी न है, नीगर के कतल करे जुल्म कयो वियो आहे। हुननि चयो त कोटड़ी पुलिस पोस्टमार्टम कराइण खां अग लेटर लाइ 20,000 रिश्वत घुरी रही है, जंहिं इख्तियारन के नोटिस वठण घुर्जे। वारसन IG सिंध SSP जामशोरो ऐं ॿियनि खे अपील कई त पुलिस खिलाफ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ जसकम मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी दीदार शाम भिटाई कॉलोनी पहुची मासूम बाड़े अली रज़ा जे वालिद अकबर गाॾई सां ताज़ियत कई। नीगर जे वालिद अकबर गाॾे जसकम अॻवाननि खे चयो त पुलिस केस में लापरवाही करे पई। मासूम रज़ा जा जुज़ा मोकिलण लाइ पोस्टमार्टम लाइ 20,000 घुरी रहिया आहिनि जेकी वटसि नाहिनि। जसकम मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी दीदार शाम पुलिस जे अहिड़े अमल जी मुज़म्मत कंदे चयो आहे त कोटड़ी पुलिस खे कारोबारी बनायो वियो आहे। पुलिस माण्हुनि खे तहफ़ुज़ अमुन ऐं इंसाफ़ ॾियण में मुकमल नाकाम वई आहे। हुन चयो त मासूम बाड़े अली रज़ा जी लाश मिलण जो मामलो संगीन आहे। पुलिस खे पंहिंजा फ़र्ज़ ईमानदारी सां निभाइण घुर्जनि। अली रज़ा गाॾई जे वाक़े जो हर तरफ़ खां जांच थियण घुर्जे। जसकम जामशोरो ज़िले डिप्टी ऑर्गेनाइज़र ख़ालिक मेहरान, ऑर्गेनाइज़र आसिफ मीरानी, कोटड़ी तालके जे डिप्टी ऑर्गेनाइज़र काशिफ अब्बासी, ज़ाहिद भलाई, हुब अली खोखर ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ।